हिकड़े डी न मुझी जया बुधा में फोन कई जेदा चावली हो ना ची झट अचो मुझे को माइटाणो दिन आयो थई जा ची न अचो न अरे पर छो अची छा कह चंदी अना 1.5 कलाक पई तो रोटी खाई है घरा ची ने वो जी टीवी ते नो न जी खाना खजाना उन्हें ते मां दिसी करे एकड़ी नई आइटम ठाण सिखी है प्लीज ता अचो न बटे शे वठदा अचो मुझे बुधाए लिखाई 2-4 शे वठी नी घर पहुंचस हाय मास करमन में मुखा वठी आइटमू सीधी चंडी गिड़ी वे रधणे में कलाक खन का पो सेकंदी निकती जे बको तन वांगे बाहर पर बिनी हथन में 2 प्लेटू खुशबू सुठी पई अचे मुझे पक ही पक जया आइटम सुठी ठाई है मुझे रख जया जी न रखा की मुझे बियो शादी करी जी पेरी पाड़े वाला खाइन न चंडाल मुखे वो विहारे छो भगवान को वरी पाड़े में दई आई हिकड़ी असा किराएदार हेठ वाधवानी उन्हें के दई आई बी वरी प्लेट पासे में काके भगवान दास जो घर उन्हें घर दई आई अरे जया मुखे विहारे छो दे न ची माठ त कयो सुबह थियो चंदी पाए जुती वनी पहुती वनी पुछे जी पद्मा आंटी जी हुकुम दी जया जी जेका मां ताके रात आइटम दई सा खाधव जी हां वणे जी हां जी वो खाइण खां पोइ को साइड इफेक्ट थी जा जी छो जी को झुड़बुड़ थियो जा पेट में जी छो मुई असांखे झुड़ छो थी न जी कुछ ही कोन थियो ची न जी बस पोइ हाणे अॼु असीं पंहिंजे लाइ ठाहींदासीं चंडी नई आइटम ठाहिण सिखी पाण अजमाए पाड़े वारनि भई सुञते त उनजी थे एड़ी भिटकेल आत्मा हिकिड़े असां हिकिड़ो दोस्त आहे जलगांव में धणी लाइट जो धंधो अथसि जलगांव जॾहिं प्रोग्राम करण वेंदा रहंदो आहे हुन यार जे घर मोहनलाल धणी जो नालो जलगांव में प्रोग्राम हो स्टेशन तां लही सिधो हुनजे घर जे ॿाहिरि वञी ऑटो रिक्शा मां लही पेती लाथम रड़ कंहिं मुंहिंजो भाई मोहनलाल हुन वीचारे आवाज़ मां सुञातो चई अचो अचो भाऊ अचो अचो दर खुलियल अथव मूं दर खे धिको ॾिनो हिकिड़े कुते भौंकण चालू कयो मुंहिंजो त हिनखे त जल चई परवाह न हले हले वरी अंदर पेर रखियो मूं वरी कयो अरे भाई हिनखे त जल यार हे कुतो चक पाईंदो यार 14 सूआ पेट में टुभाइणा पवंदा हे चई भाऊ तूं चिंता न करियो कुतो हुई असां नओं पालियो आहे आजमाइणो आ त धारे माण्हू अॻे ॾिसी चक पाए थो या न केर पुॼे सहेड़ी भिटकेल आत्मा चंद्र भैया धणीअ घर अंदर गिड़ियुसि ने पुट कुते खे झलियईं मां अंदर गिड़ियुसि ॿुधां मां लाइट जो धंधो अथसि ऐं कुंभर जे घर में कॾहिं बि मटको सॼो कोन ॾिसंदो संदसि घर जी फिटिंग फ्री बीठी हुई तो धणी पाण स्टूल ते चढ़ी वेठे संदसि घर जी फिटिंग ठाही जी मां अंदर गिड़ियुसि धणी स्टूल ते मथां बीठे बीठे हथ मिलाई जी अचो रखो पेती रखो रखियमि 2 वायर लड़किया पे हिकिड़ो साओ ॿियो ॻाढ़ो चई भाऊ न साए वायर में हथ विझ जुन भाग जया सोपारी तो कोन ॾिनसि अरे मुझे यदा तुम आगे करंट नहीं मारींदे जा चई न मुंहिंजी साए वायर में हथ विझ मूं त 33 करोड़ देवताओं खे यादि कयो नेठ साए वायर में हथ विधुमि मूंखां पुछी चई करंट लॻोई छा मुझो न चई बसि हाणे ॻाढ़े में हथ न विझजां मुझो छो चई मूंखे इहो ई चेक करणो हो त पॉजिटिव लाइन कहिड़े पासे पई अचे लखनि जे परमानंद खे 5 रुपए टेस्टर ठाहे छॾी पर चंडे अहिड़ियूं भिटकलियूं आत्माऊं भगवान जो कसम